बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम पहिरों टाइम खणी अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। बल्दियाती सूरत हाल जेका आहे उहा हिन महिल माहौल गरम आहे। फारम वरिता वञनि पिया ऐं फारम जमा कराया वञनि पिया। कैंडिडेट्स घणा, सीटूं थोरियूं। उहा सूरत हाल ख़ासि करे पाकिस्तान पीपल्स पार्टी वारे पासे ॾे आहे। हिते मुतहरिक घणो पाकिस्तान पीपल्स पार्टी नज़र अचे थी ऐं हिते तहरीक इंसाफ़ जी जेके धुरियूं आहिनि थोरो उहो माहौल थधो नज़र अचे थो उन पासे ॾांहुं। ऐं घणी मूवमेंट नज़र अचे थी पीपल्स पार्टी जे पासे ॾांहुं। इवन जो जेकबाबाद ज़िले जूं यूनियन काउंसिल्स 44 आहिनि ऐं कैंडिडेट 400 आहिनि। अञा बि उनखां जेकॾहिं वधीक हुजनि बि मुमकिन आहे, उहो वधीक थी सघनि था। सभिनी जो ज़ोर सभ खां वधीक यूनियन काउंसिल जे चेयरमैन थियण ते आहे ऐं उनखां अलावा ज़िले काउंसिल जा मेंबर जूं सीटूं आहिनि या जेके जेकबाबाद ज़िले जूं 2 म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि ऐं 3 टाउन कमेटीज़ आहिनि, उन्हनि जे वार्ड्स ते बि उहा वटसठ लॻी पई आहे। पर हिते हिकिड़ी ॿी सूरत हाल बि आहे। जेकॾहिं असां जेकबाबाद ज़िले जी ॻाल्हि कयूं त जेकबाबाद ज़िले में जेकबाबाद जो जेको शहर वारो इलाइक़ो आहे, म्यूनिसिपल कमेटी जेकबाबाद वारो, उते वार्ड्स जी जेका सूरत हाल आहे उहा थोरी कॉम्प्लिकेटेड आहे। छो जो जेको टारगेट रखियो वियो हो उन सूरत हाल खे केतिरो मैच करे थो उहो अंग। छो जो किथे कंहिं वार्ड में टोटल वोटर्स जेके आहिनि उहे 500 आहिनि ऐं किथे वरी 8000 खां बि वधीक आहिनि कंहिं वार्ड में। उहो कीअं आहे, उहो फार्मूलो कहिड़े तहत उहो तय कयो वियो आहे, उहा त ज़ाहिर ॻाल्हि आहे, उहा धुरियूं ई ॿुधाए सघनि थियूं। जेकबाबाद शहर जी म्यूनिसिपल कमेटी जा 31 वार्ड आहिनि ऐं म्यूनिसिपल कमेटी जेकबाबाद जी सभ खां वधीक वार्ड रखंदड़ म्यूनिसिपल कमेटी आहे। तालकोट ठुल जी जेका म्यूनिसिपल कमेटी आहे उन जा टोटल 10 वार्ड आहिनि, जंहिंजो बि इलाही सारो हिसो ॿाहिरियाड़ी वारो उन में मिलायो वियो आहे। तालके गढ़ी खेरे जी जेका टाउन कमेटी आहे उन न कॾहिं पब्लिक खे डिलीवर कयो आहे, न टाउन कमेटी वारी उन्हनि कॾहिं सूरत हाल नज़र आई आहे। छो जो उते नाले में टाउन कमेटी ज़रूरु आहे पर उते टाउन कमेटी में जेके सर्विसिस ॾियणियूं हुजनि त उहे कॾहिं नज़र न आयूं आहिनि। ॿियूं टाउन कमेटी मीरपुर बुरड़ो ऐं सरदार सोराब ख़ान सरकी टाउन कमेटी। मीरपुर बुरड़े जी टाउन कमेटी उहा बि हिकिड़े मिल में टाउन कमेटी जी ऑफिस खोले सिर्फ़ु नाले ख़ातिर उहा रखी वई। उन टाउन कमेटी जो बि कोई उन गुज़िरियल टेन्योर में कमु नज़र न आयो। सोराब ख़ान सरकी जेका टाउन कमेटी आहे उहा बि हिकिड़ी प्राइवेट जॻह में टाउन कमेटी खोली वई आहे। उनजी डिलीवरेंस अॻे दफ़े उतां जे चूंडियल MP डॉक्टर सोराब ख़ान सरकी चयो हो त सभ खां मिसाली टाउन कमेटी सोराब ख़ान सरकी आहे। ऐं 44 यूनियन काउंसिल जेके आहिनि उन में 5 लख रुपया माहवार हर हिकु UC खे ॾिना विया, पर उते हर माह 50,000 रुपया बि ख़र्च थींदे किथे नज़र न आयो। इहा बदतरीन सूरत हाल रही। उन खां पोइ जॾहिं सरकारी मशीनरी टेन्योर म्यूनिसिपल जेको हुयो उनजो पूरो थी वियो बल्दियात जो मकानी इदारनि जो, ऐं उन खां पोइ जेके सरकारी ऑफिसर उन जा एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु थिया, वसो उन्हनि बि न घटायो। मतिलबु घुमी फिरी ॻाल्हि करण जो मतिलबु इहो आहे त पब्लिक खे डिलीवरेंस ज़ीरो ऐं कागज़नि में करार। सूरत हाल हिकिड़ी इंतिहाई घटिती जोगी आहे। वरी ही इलेक्शन थिए पई, उहा पब्लिक खे केतिरा उहे कैंडिडेट्स जेके थिया आहिनि उहे चूंडबा जॾहिं छा डिलीवर कंदा। इन हवाले सां अॼु असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वास्तो रखंदड़ MP रहिया आहिनि PS1 वारे तक तां, ऐं उन्हनि जो वालिद साहब बि केतिरा ई भेरा MP चूंडिया आहिनि ऐं वास्तो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे। औरंगज़ेब ख़ान पहवर साहब असां सां गॾु आहिनि ऐं उनखां अलावा तहरीक इंसाफ़ सां वास्तो रखंदड़ PS2 ते इलेक्शन विढ़िया। 2018 वारे इलेक्शन में मुख़्तसिर थोरे डिस्टेंस ते उन्हनि इलेक्शन लूज़ कई। वास्तो तहरीक इंसाफ़ सां आहे। पंहिंजे कबीले जा सरदार आहिनि। हिननि जो वालिद साहब बि केतिरा ई भेरा MP रहिया ऐं उनजो ब्रादर बि उनजो MP रहिया ऐं उन्हनि पाण बि हिसो वरितो इलेक्शन में गढ़ी खेरे वारे तक खां। तहरीक इंसाफ़ जे प्लेटफॉर्म तां सरदार सखी अब्दुर्रज़ाक खोसो साहब असां सां गॾु आहिनि। कोशिशि कंदासीं त बल्दियाती सूरत हाल खे वाज़िह करे सघिजे। सही, तव्हांखे प्रोग्राम में भली कार। महिरबानी। ज़ेब ख़ान, तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वास्तो रखो था। रोज़ानो बधड़क मतो पियो आहे। कॾहिं तव्हांजा गढ़ी खेरे जा जेके वर्कर आहिनि उहे था इस्तीफ़ाऊं ॾियनि, कॾहिं
तव्हांजी क़यादत जे अॻियां ॿिया वर्कर था रड़ियूं करनि त पीपल्स पार्टी जे वर्कर लॾे खे कुझु कोन थो मिले, सभु कुझु वॾे राखणी विया, इहो ॿधड़क छो आहे? तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिते असांखे घुरायो। मां गुज़ारिश कयां त असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी प्रियोरिटी हूंदी आहे हमेशह जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वर्कर आहे, जेको जलसे में अचे थो, जेको न ॾिसे थो ॾींहुं, न ॾिसे थो राति, ऐं पीपल्स पार्टी जो सरमायो ई वर्कर आहे। हर पार्टी जो सरमायो वर्कर जी हूंदो हा, आहे। त ख़ासि करे पीपल्स पार्टी जी क़ुर्बानियूं आहिनि तमामु वॾियूं, उन्हनि त कोड़ा खाधा, तमामु जेलनि में विया, शहीदनि जी पार्टी आहे। ऐं असां जिथे ॾिसूं था असांजो वर्कर जीअं खटण जहिड़ो आहे या छा आहे, उते असां वर्कर खे प्रियोरिटी ॾिनी आहे। बाक़ी हाणे ॾिसो तमामु वॾी पार्टी आहे हिकिड़ी, उनमें हिकु ॿ नाराज़ थियनि था त उहो थी सघे थो उन सां ॻाल्हाईंदा, क़यादत ॻाल्हाईंदी, ऐं जेको डिवीजनल असांजो प्रेसिडेंट आहे या डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहे त अलाह कंदो इनशाला तव्हां ॾिसजो जल्द अज़ जल्द उन्हनि जा तहफ़ुज़ा दूरि कंदासीं इनशाला। टाउन कमेटी सोराबाबाद कैंडिडेट उतां जो ज़मींदार, म्यूनसिपल कमेटी ठुल उतां जो कैंडिडेट उतां जो ज़मींदार, टाउन कमेटी मीरपुर बुरड़ो उतां जो कैंडिडेट उतां जो ज़मींदार वॾेरो, टाउन कमेटी गढ़ी खेरो उतां जो कैंडिडेट उतां जो ज़मींदार उतां जो वॾेरो, टाउन म्यूनसिपल कमेटी जेकाबाद उतां जो बि कैंडिडेट उतां जो ज़मींदार ऐं वॾेरो, ऐं ज़िले काउंसिल ते कैंडिडेट ज़िले चेयरमैन जो ज़मींदार ऐं वॾेरो। हिते वर्कर किथे आहे? न उहो त थियो ई न आहे, त मां त अर्ज़ु करे वञा, इन्हनि में किथे वर्कर हूंदो? अर्ज़ु मां तव्हां करे वञा, इहो अञा फ़ैसिलो थियो ई न आहे पार्टी न, पर वर्कर हूंदो हिते किथे न किथे। उहो त पार्टी जो ॾिसो, पार्टी जी क़यादत फ़ैसिलो कंदी। पहिरियां इलेक्शन थींदा ऐं यूनियन काउंसिल्स ते थींदा इलेक्शन, 44 यूनियन काउंसिल आहिनि, जेको इनशाला माना जे वर्कर न हूंदो त नाइंसाफ़ी क़यादत कंदी तव्हां? न क़यादत नाइंसाफ़ी नथी करे सघे। ॾिसो हाणे तव्हां हिकिड़ी मिसाल था, सोराब सरकी साहिब जेके आहे टाउन कमेटी, सरदार सोराब ख़ान सरकी जो नालो आहे, हाणे उहा पहिरियों यूनियन काउंसिल हुई, पोइ टेनर में उनखे अपग्रेड करे दर्जो ॾिनो वियो टाउन कमेटी जो। अगरि असां यूनियन काउंसिल ते अचूं हुते मिसाल जी ॻाल्हि, त यूनियन काउंसिल त 1936 खां खटनि था हुआ, त अगरि उन्हनि जी अक्सरियत आहे त खटनि था, उहे उते अक्सरियत में आहिनि, इन जे करे उनखे ॾिसो पार्टी ॾिसंदी आहे त विनिंग कैंडिडेट केरु आहे, कहिड़ो पंहिंजो आराम सां सीट कढी सघे थो, पोइ जिथे वर्कर जी ज़रूरत पवंदी वर्कर खे ॾींदा या जिथे जंहिंजी अक्सरियत हूंदी उनखे एकोमोडेट कंदा। जेकॾहिं उते को वर्कर बीहारियो वेंदो, उतां जो वास्तेदार माण्हू उतां जो ज़मींदार पीपल्स पार्टी में आहे, त उतां जो ज़मींदार खे फ़र्ज़ु थिए थो न त वञी पार्टी कैंडिडेट खे खटाए न। ॾिसजो तव्हां कुझु न कुझु वर्कर खे बिल्कुलु ज़रूरु, माना इन्हनि में कंहिं न कंहिं उहिदे ते वर्कर हूंदो, थी सघे थो, जेको पार्टी फ़ैसिलो कंदी उहा इनशा ताला बहितरु हूंदो ऐं वर्कर उनखे एक्सेप्ट कंदा, सभई असां जेके बि आहियूं। सरदार साहिबु, तव्हां जे पासे ॾांहुं तहरीक इंसाफ़ जे पासे ॾांहुं मुतहरिक नज़र नथी अचे पार्टी बल्दियाती इलेक्शन जी सूरत हाल में? असुलु साईं, असांजो मसइलो इहो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे हवाले सां असांजी जेका सूबाई क़यादत हुई इहा बार बार मटंदी रही आहे। मतिलबु हिन टाइम वेठा आहियूं हाणे तव्हां सां गॾु, असांजे ज़िले जी बाडी कोन्हे, मतिलबु हाणे कंहिं दोस्त मूंखे फ़ोन कयो जॾहिं तव्हां ॾे मां अचां पियो त नोटिफिकेशन इशू थी चुको आहे हाणे, मतिलबु ज़िले जे लाइ थी वियो आहे उहिदेदार? हा, उहिदेदार मुंतख़िब थी विया आहिनि, उन्हनि जो बि नोटिफिकेशन थी चुको आहे। कंहिंखे कयो अथव ज़िले जो सदर? बसि हूंदासीं त पाण में ई, मतिलबु पाण खे ई कोशिशि आहे। अच्छा, इनशाला तव्हांखे सदर था कनि छा ज़िले जो? बिल्कुलु, वेरी गुड, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। मतिलबु तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां तहरीक इंसाफ़ जा ज़िले सदर थिया। मतिलबु इहो आहे त जॾहिं बाडियूं ई न हूंदियूं त माण्हुनि खे कीअं गॾु कंदासीं, पर असां वरी बि कमु रखियो आहे, दोस्तनि खे आज़ादु फारम वठाया आहिनि, जिथे किथे जेके बि दोस्त राब्ते में आहिनि, ठुल में आहिनि, गढ़ी खैरे में आहिनि, जेकाबाद में आहिनि, फॉर्म वठो पंहिंजा फिल कयो। हाणे कुझु ॾींहं आहिनि, मतिलबु 13 तारीख़ ताईं 2-3 ॾींहं आहिनि, ॾिसूं त असां हिन में केतिरी महिनत करे सघूं था। पर असां इहो चाहियूं था त सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी खे इंगेज करे वञूं बि वॾी ॻाल्हि आहे। मतिलबु 44 यूसिन ते मतिलबु मुक़ाबला हुजनि बि त माना असांजे लाइ वॾी ॻाल्हि आहे। मतिलबु महिनत करणी पवंदी आहे, ईअं कोन्हे माण्हुनि खां वोट वठणु। पीपल्स पार्टी त हाणे हिकिड़ी वॾी पार्टी आहे, कश्मीर खां वठी कराची ताईं, जंहिं ते हथु रख पीपलो, जंहिं ते हथु रख पीपलो। सौट जीअं चई वियो त जेल काटियल हुजे या कोड़ा खाधल हुजे, उहो ई असुली कारकुन आहे। पर असां त ॼणा जेल विया आहियूं, न को कोड़ो बि खाधो आहे।
अच्छा तॾहिं असां पीपल्स पार्टी छॾी हुआसीं, सम्झी विया न। अच्छा उनजे करे तव्हां छॾी त तव्हां मतिलबु इहो ई क्वेश्चन कंदा हुआ न। हा, त पीपल्स तव्हांजी पार्टी कुर्बानी में- कोन्हे। हा बाबा, या जेल माण्हू वञे या कोड़ा खाधल हुजे, असां सोचूं पिया त न असां कॾहिं कोड़ा खाधा आहिनि, न असां कॾहिं जेल विया आहियूं। जिन्हनि मथां पंहिंजा कूड़ा या जेलनि में विया उन्हनि जो बि तव्हां अगरि क्वेश्चन कयो आहे त टिकेटूं वॾेरनि खे, जागीरदारनि खे, सरमाएदारनि खे छो? आख़िर हाणे इन ज़िले में ई वेंदासीं वोट घुरणु त उन्हनि खे चिटो पैगाम वेंदो त जागीरदाराना वॾेर को निज़ाम केरु आणणु चाहे थो, ऐं उहे कैंडिडेट बि ज़ाहिर हूंदा, हिक ई ख़ानदान जा 7 कैंडिडेट, उन ते बि त तव्हां नज़र विझो न। 7 कैंडिडेट हिक हर ख़ानदान जा। यूसिन को, हा तव्हां ॾिसो आहे, अच्छा हा बिल्कुलु पीपल्स पार्टी में माज़ी में तव्हां वञो। असुल साईं ॻाल्हि इहा आहे त तव्हां बल्दियात जे हवाले सां को जेकाबा जो हिकिड़ो रोड सही थियो आहे। हाणे मां तोॾे आयो आहियां बि मां 3 खॾनि में मुंहिंजी गाॾी किरी आहे, क़बरूं खोटिरियूं पयूं आहिनि, रियल ॿुधायांव थो। जी जी सॼो शहर घुमूं था त सॼो एनक्रोचमेंट पियो आहे, थियो गंद कचिरो। अगरि अवाम खे इहो पसंदि आहे असांजूं अखियूं थधियूं, पोइ कश्मीर खां वठी कराची ताईं खटाइनिसि, पर पंहिंजी ॻाल्हियुनि असां जो- पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कंदासीं। न पंहिंजे ख़ानदान खे को टिकेट ॾींदासीं, न कंहिं दोस्त खे नवाज़ींदासीं। हूंदो त इनशा ताला जेको ख़िदमत जो जज़्बो रखे, मतिलबु इन जेकाबा जो सोचे, सिंध जो सोचे। सरदार पंहिंजी पाकिस्तान- ॻाल्हियुनि जो सिलसिलो हितो जोड़ियूं जी, था। जी। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। ज़ेब ख़ान, ॾिसो हिते जीअं पंहिंजो सरदार साहिबु चयो त असां पंहिंजे कंहिं बि ख़ानदान जे माण्हू खे न इन बल्दियाती हवाले सां टिकेट ॾींदासीं, न उनखे कैंडिडेट बीहारींदासीं। असां कोशिशि कंदासीं त उहो पंहिंजे वर्कर लॾे खे एकोमोडेट कयूं। भला तव्हां वटि ईअं आहे छा, भला टिकेट ख़ानदान में बि विराइजनि थियूं छा? ॾिसो, मां सरदार साहिबु जेकी ॻाल्हि कई, पीपल्स पार्टी वॾी पार्टी आहे तमामु, इन में माण्हू तमामु घणा आहिनि। तव्हां भले तव्हां ॾिसंदो वर्करनि जी तादाद बि घणी आहे, कैंडिडेट्स जी तादाद तमामु घणी आहे। जीअं तव्हां फरमायो पहिरियों त अगरि 44 यूनियन काउंसिल्स आहिनि त 400 माण्हू आहिनि, त उन मां असां ॾिसंदासीं, असांजी क़यादत ॾिसंदी, जेको कारकुन हुजे या उतां जो कैंडिडेट हुजे, जेको पार्टी सां बीठो आहे, लॉयल आहे, उन खे पार्टी टिकेट रिवार्ड कंदी ऐं इनशा ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी खटे वेंदी। न टिकेट ॾियण जा पैरामीटर कहिड़ा आहिनि? पार्टी जो वफ़ादार हुजणु ज़रूरी आहे या अहल हुजणु ज़रूरी आहे? अदा अहल हूंदो, ॾिसो 2-4 शयूं आहिनि। हा। हिकु शइ हूंदी आहे सियासत में, मिसाल हिकिड़ी लाइन असां करे छॾूं त हिन लाइन खां क्रॉस करिणो न आहे। हा। सियासत जो मतिलबु आहे न तव्हां हुनखे ॾिसंदो, डायलॉग हूंदो, ॻाल्हि हूंदी, उहो माण्हुनि जा कमु कंदो, उनजो माण्हुनि सां इंट्रेक्शन कहिड़ो आहे, माण्हुनि सां वास्तो कहिड़ो आहे, ईअं त न हूंदी जो पीपल्स पार्टी हाणे असां को पुछा करे टिकटां विराए थी। अगरि पीपल्स पार्टी क्या ॾिसो हिते टिकेट ॾे हमेशह खटी आहे पीपल्स पार्टी। अॻे दफ़े तव्हां ॾिठो डिस्ट्रिक्ट असांजो जेको हुयो उहो अनअपोज़ थियो हुयो, ऐं म्युनिसिपल कमेटी जेका बात अनअपोज़ थी, ऐं सरदार सोराब ख़ान सरकी उहा बि अनअपोज़ थियो हुयो, ऐं टाउन कमेटी गड़ी खैरो उहो बि अनअपोज़ थियो। ॾिसो असांजो जज केरु आहे सियासतदाननि जो? अवाम आहे। अवाम असांखे ॿुधाईंदो गड़ी खेरे जो अवाम आज़ादु आहे? सही, ॾिसो वोट त ॾिना न उन आज़ादु आहे अवाम? वोट आज़ादु आहे, अलाह खे जान ॾियणी अथव। उन्हनि खे ख़बर, मां ख़बर न आहे। ठीकु आहे, उहो अवाम खां तव्हां पुछा इंटरव्यू तव्हां करे सघो था। ॾिसो तव्हां वटि हिकिड़ी कैमरा आहे ऐं तव्हां उते इंटरव्यू करे सघो था। ठीकु आहे, उन मूंखे छा ख़बर, बाक़ी मूंखे इहा ख़बर आहे त उहो अनअपोज़ थी, तव्हांखे बि ख़बर आहे। उहो सॼो तव्हांजा गुज़िरियल, तव्हां चओ था टेन्योर में तव्हांजे सॼो मकानी इदारनि जो सेटअप अनअपोज़ थी वियो, ज़िलो अनअपोज़ थियो, टाउन कमेटियूं अनअपोज़ थियूं, म्युनिसिपल कमेटियूं अनअपोज़ थियूं, थियो बि अनअपोज़। डिलीवरेंस छा हुयव? इहा हाणे ॾिसो, डिलीवरेंस हिन इलेक्शन में ख़बर पइजी वेंदी। तव्हांखे 4 साल मिलिया, 4 साल खां 2 साल इलेक्शन न थी। अगरि जेके नुमाइंदा आहिनि, हाणे कल्ह मिसाल जी ॻाल्हि असां इंटरव्यू करूं पिया, मां तव्हांखे ॿुधायां थो, छो जो मां बोर्ड जो मेंबर आहियां, जेके पंहिंजो हिते जेकाबाद जो आहे इलेक्शन कमेटी जो? जी हा। त उन में
कुझु अहिड़ा असांजा म्युनिसिपल कमेटी जा आया पंहिंजो जेके काउंसलर्स हुया उनमें 20 माण्हू अप्लाई कयो हुयो त हिकिड़ो काउंसलर हो एक्स काउंसलर हो उहो जॾहिं इंटरव्यू कयो त उन 19 माण्हू थी बीह रहियासीं हिनखे टिकट जेकी आहे तव्हांखे ॾियणी न आहे छो जो हिन कुझु कयो ई न आहे ईअं बि आहे कहिड़े कुझु कयो आहे उनजो नालो खणो जंहिं कयो आहे उनजो नालो ॿुधायो ॿुधो इहो मां नथो करे चई सघां ठीकु आहे तव्हां कहिड़ी यूनियन काउंसिल में रहो था तव्हांजो घर किथे आहे मुंहिंजो यूनियन काउंसिल मेहर शाह में यूनियन काउंसिल मेहर शाह में माना ये यूनियन काउंसिल आहे न यूनियन काउंसिल आहे उतां जो चेयरमैन कहिड़ो माज़ी में उतां जो चेयरमैन हो तैमूर ख़ान पंवर तैमूर ख़ान पंवर तव्हां इन यूनियन काउंसिल में किथे का पुल ठाराई को झाकू पुरायो कंहिं इलाइक़े में कहिड़ो कमु करायो 5 लख माहाना वठंदो रहियो बिल्कुलु तव्हां अचो मां तव्हांखे प्रोग्राम कराईंदुमि तव्हां अचो मां तव्हांखे प्रोग्राम ॾेखारियां पर मुंहिंजा साईं 44 यूनियन काउंसिल्स में हिकु यूसी में असां फिज़िकली तौर उते वञी सॼी ग्राउंड रियलिटीज़ ॾेखारियूं न किथे यूनियन काउंसिल जी ऑफिस नज़र आई सवाइ मोहम्मदपुर ओढे जी जंहिंखे बि तालो लॻल हो 44 यूनियन काउंसिल जी किथे ऑफिस ॿी हिकिड़ी सैयद जी यूनियन काउंसिल हुई ताल के ठुल में उनखे ऑफिस हुई उहा खुलियल बि हुई उते माण्हू बि वेठो हो बाक़ी 44 यूनियन काउंसिल में किथे न कंहिंजी ऑफिस नज़र आई न किथे कंहिंजो स्टाफ नज़र आयो न किथे कंहिंजो को कमु नज़र आयो कागज़नि में कमु नज़र आयो उन्हनि यूनियन काउंसिलनि जूं ऑफिसूं हिते जेका बाद टाउन में खुलियल सिटी में खुलियल जंहिंजा माण्हुनि खां जेको डेथ सर्टिफिकेट ॾियणो आहे रिहाइशी सर्टिफिकेट ॾियणो आहे उनजा बि पैसा ॾियणु पिया माण्हुनि खे तरक़ियाती कम त खॾ में पिया अञा माण्हुनि खां वरितो वियो साईं अर्ज़ु ॿुधो तव्हां अचो मां तव्हांखे ॾेखारे सघां थो नंबर 1 ऐं नंबर 2 न छा कयो अथव उहो ॿुधायो न जेको कयो अथव उहो ॿुधायो साईं यूनियन काउंसिल जी सतह ते जीअं नंढियूं पुलां थींदियूं आहिनि हा घणी पुला ठारायो उहा त मां ख़बर आहे चेयरमैन खां तव्हां इंटरव्यू कराईंदुमि तव्हांजो इंटरव्यू तव्हां अचो तव्हांजो भाउ आहे न मूंखे इहा त ख़बर न आहे केतिरा पोइ तव्हां त चओ था ताल के उन में यूसी में ज़बरदस्त कमु थिया न ज़बरदस्त न थिया आहिनि कमु थिया आहिनि ईअं न जो 0/0 न आहे पर हाणे उहे वरी अवाम में वञनि था सभई अवाम में वञनि था जेके खटे आया हुया ख़बर पइजी वेंदी 2 महीननि में दूध का दूध पानी का पानी ख़बर पइजी अगरि हुनखे अवाम रिजेक्ट करे छॾे तो ॿीहर छो ईंदा यूनियन काउंसिल मेहर शाह में केतिरी आबादी आहे यूनियन काउंसिल मेहर शाह में हिन वक़्तु आबादी आहे 16,000 कुझु सौ 16,000 कुझु सवनि जी यूनियन काउंसिल आहे 16,000 यूनियन काउंसिल को तव्हांजे ॻोठ को छॾे करे किथे डिस्पेंसरी आहे बिल्कुलु आहे किथे आबाद में आहे गढ़ी महराब में आहे यूनियन काउंसिल आबाद बि मेहर शाह में थो अचे बिल्कुलु अचे थो आबाद जो शहर बि में अचे थो मेहर शाह में बिल्कुलु अचे थो हाणे उहो हिन दफ़े हाणे गढ़ी चंड में वियो आहे जेकी प्रीवियस यूनियन काउंसिल हुई उहो 5 देन ते हुई गढ़ी महराब आबाद मेहर शाह ऐं महराबपुर ऐं आकिलपुर हे जेकी हाणे डिस्पेंसरी कंहिंजे तरफ़ो आहे अर्ज़ु जेकी उहा हेल्थ खाते जी आहे न हेल्थ तव्हांजी बल्दियात जे तरफ़ां का डिस्पेंसरी का माण्हुनि खे बुनियादी सहूलियत साईं बल्दियात चेयरमैन उनखे डिस्पेंसरी नथो ठाहे सघे साईं 5 चेयरमैन नथो ठाहे सघे ज़िले काउंसिल जो मेंबर बि आहे न सर अर्ज़ु ॿुधो न ज़िले काउंसिल जे जेको मेंबर आहिनि मां तव्हां सां हक़ीक़त ॻाल्हि कयां थो उनखे फंड्स ई न मिलिया हुया उहा तव्हांखे बि ख़बर तव्हांजो ज़िले काउंसिल जो जेको माज़ी जो चेयरमैन हो उन शरीफ़ माण्हू खे तव्हां कमु करण ई न ॾिनो उन शरीफ़ माण्हू खे कॾहिं को तव्हां टेंडर एवार्ड न करणु ॾिनो उहे समूरे जा समूरा फंड उते जमा रहिया उनखे कॾहिं एतिरो आजो न छॾे जो पंहिंजी मर्ज़ी सां टेंडर कराए न तव्हां इहो कंफर्म चओ था मां चयो उनखे मां उनखे न करणु छॾिया हुया मां इंडिविजुअल तव्हांजी ॻाल्हि नथो कयां तव्हांजी पूरी पार्टी जी ॻाल्हि कयां थो अर्ज़ु इहो आहे कंहिं हिकिड़े फ़र्द जी ॻाल्हि त न आहे न ज़िमेदारी ईअं ईंदी पार्टी अर्ज़ु ॿुधो ईअं न आहे अगरि चेयरमैन साहब न कराया हूंदा सरदार मोहम्मद पनाह ख़ान अलाह उनखे जन्नत जॻह ॾियो फोत थी चुका आहिनि त उनजो पंहिंजो को हूंदो ठीकु आहे छा हुनखे कराइण न ईंदा छा अर्ज़ु इहो मूंखे ख़बर आहे फोत थी चुका आहिनि मां उन ते न ॻाल्हाईंदुमि ज़बरदस्त पढ़ियो लिखियो शरीफ़ माण्हू उन टेंडर उन जेके बि हुया स्कीम्स उन्हनि न कयूं हुयूं तव्हांखे ख़बर आहे हिकिड़े बि डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर खे 3 दफ़ा कैंसिल कराया विया टेंडर हा कैंसिल थिया हुया छो कैंसिल थिया उहो मूंखे तव्हांखे वजह जी ख़बर न आहे उहो त चेयरमैन साहिबु ॾिसो फोत थी चुको आहे उनको तव्हां सवाल कयो आहे त बहितर उन वक़्तु तव्हां उन वक़्तु प्रोग्राम कयो हुन सां सरदार साहिबु तव्हां ॿुधायो त तव्हां चओ था तव्हां वर्कर ॾे खे ॾींदव पंहिंजो टिकटूं तव्हांजी पार्टी खे पार्लियामेंटी कैडर में भरपूर हिते मोट मिली माण्हुनि तव्हांखे वोट कया तव्हांजो MPA चूंडियूं तव्हांजो MLA चूंडियूं तव्हां उन साइड तो पब्लिक खे छा डिलीवर कयो जो हाणे बल्दियात में माण्हू तव्हां ते छो वेसाव कनि असुल ॻाल्हि इहा आहे त उन टाइम जॾहिं हिसो वरितोसीं 2 सीटां खटियूंसीं 2 हारायूंसीं मोहम्मद मियां साहब बि थियो असलम अबड़ो हलदे में गाॾी जो टायर निकिरी वियो अबड़ो साहिबु गाॾी किरी पई असांजी त माण्हुनि खे हाणे छा ॾियूं उहा बि वञी पीपल्स पार्टी में जम थी जेका कोट खुटल हुई उहा वञी उते पूरी कई
रहियो MNA साहिबु हम्म, उनजो वरी असुल में जेको वफ़ाक़ में जेका कैबिनेट हुई इंतिहाई हिकिड़ी मुख़ालिफ़ वेठी जेका ख़ान साहिब जे गिर्द हुई। कंहिंजे मोहम्मद मियां जी मुखालिफ़ हुई। हा हुई मोहम्मद मियां साहिब जे मुखालफ़त में हम्म, हिन जा कमकार कोन पिया थियनि, मतिलबु वधीक कमु वठे आहे जेकाबा जे लाइ, मतिलबु हुनजो जेको बि फंड आहे। असेंबली जे फ्लोर ते कॾहिं ॻाल्हाई? न ॻाल्हायो त न अथई, अॼु ॾींहुं ताईं न पोइ ॻाल्हायो। बाक़ी छा कंदो जॾहिं ॻाल्हाए नथो सघे त कंदो छा? असुल ॻाल्हि ॾिस न हिकिड़ी चीज़ आहे, जेके 15 साल खां वठी हुया हम्म, उन्हनि जेकाबा जो हशर छा कयो। अॼु बि मोहम्मद मियां जो जेको बि फंड आहे तव्हां हिकिड़ी कमेटी ठाहियो, इंक्वायरी कयो, किथे बि को ग़लति कमु थियो आहे या कोई बि माण्हू कंहिं कम में करप्शन में मुलविस आहे, तव्हां ऐं असां गॾु हूंदासीं। असांजे MNA जो तव्हां बिल्कुलु मोहम्मद मियां सुमरो साहब जो दादोलो अली हसन थईम साहब त वसो न घटायो आहे। छा कयो अथई मसलन? उन त डट के पंहिंजो जेको कुझु कयो आहे उनजो हिन महिल मां वटि पेपर पनो कोन्हे जंहिंजे करे मां शो करे सघां, ऐं नेक्स्ट प्रोग्राम में जेकॾहिं का ज़रूरत पई त उहो पेपर पनो बि ज़रूरु शो कबो त उन छा कयो आहे। तव्हां घुमी फिरी ॻाल्हि कयो था टफ टाइल जी, भला MNA जो कमु टफ टाइल लई लॻाइणा छा? हिते बुनियादी मसइलो माण्हुनि जी ज़रूरत आहे, गैस जो अज़ाब लॻो पियो आहे, बिजली जो अज़ाब लॻो पियो आहे, गरम तरीन शहर आहे, हिते गैस बिजली न ॾियारे सघियो, तव्हांखे चूंडे हितां जे माण्हुनि असेंबली में पहुचायो, असेंबली जे फ्लोर ते ॻाल्हाए बि न सघो, गैस बिजली बुनियादी मसइला बि हल न कराए सघो, त बाक़ी तव्हां को क़बर शफ़ात माण्हुनि जी कोन कंदव न तव्हांखे ॿीहर हाणे बल्दियात में वोट करनि। सही अर्ज़ान हिकिड़ो ॾिस, 15 साल जंहिं कयो इक़्तिदार, उन्हनि शहर जो हशर छा थियो। मोहम्मद मियां साहिबु टाइल्स ॾिना आहिनि, शहर में गंदगी जे ढेर खां माण्हू मथे त घुमनि था न थोरो। अगरि अली हसन करप्शन कई आहे त मूंखे वठी हलो, तव्हां कमेटी ठाहियो। कमेटी मोहम्मद मियां साहिब खे ठाहिणु खपे न, उनजो चेक एंड बैलेंस रखणु खपे न, त उन जेके तरक़ियाती स्कीमूं ॾिनियूं उन्हनि ते कमीशन केतिरी थी, उन्हनि जी डिलीवरेंस केतिरी थी, जेका क्वालिटी ऑफ टाइल आहे उहा कहिड़ी लॻी। मुंहिंजे महले में जेका टाइल लॻी आहे, जिंदु मां जेकॾहिं हिकिड़ी शहादत तौरु हिकिड़ी ॻाल्हि कयां थो, मां जाफ़राबाद महले में रहां थो, उनजी मेन स्ट्रीट में जेका टफ टाइल जी स्ट्रीट ठाही वई, उनखे 6 महीना बि न थिया आहिनि, तव्हां हली ॾिसो त उहो टफ टाइल जी क्वालिटी ऑफ वर्क छा आहे। मोहम्मद मियां साहिबु कॾहिं को इहो चेक एंड बैलेंस रखियो त क्वालिटी ऑफ वर्क छा आहे? असुल ॻाल्हि इहा आहे त असां वेही करे असांजो पार्टी में अगरि कोई ग़लति कमु कंदो असां हुनजो दिफ़ा न कंदासीं, कतन बि न कंदासीं। अगरि कुझु तव्हां फरमायो था, इहे शिकायतां मुसलसल ईंदियूं रहियूं आहिनि। बिल्कुलु मां हिकिड़ी शइ असां वेही करे जेको कुझु बि करप्शन जेकाबाद में कंदो, सिंध में कंदो, हिन मुल्क में कंदो, केर बि हुजे, असां उनखे बख़्श न कंदासीं। केर बि हुजे, असां में एतिरी हिमत ऐं बहादुरी आहे, चाहे पार्टी असांखे रखे चाहे न रखे, असांखे अलाह एतिरी हिमत एतिरो हौसलो इख़लाक़ी जुरत हुजणु खपे, हुजणु घुरिजे। हा, इज़त ज़िलत जो मालिक त अलाह आहे न। मगर इहे शिकायतूं हुयूं, तव्हां जेको चओ था इहे घणियूं हुयूं। मतिलबु टाइल्स जी क्वालिटी घटि आहे, सिर जी, मतिलबु उनमें कुझु नथा विझनि, मटीरियल या मसालो, इहो तव्हां हक़ु फरमायो था। ॾिस, पढ़ियो लिखियो जेकाबाद आहे न सिटी, इहो ज़्यादातर 80% कमु सिटी में थियो आहे। कंप्लेंट कनि हा, कोर्टनि में माण्हू वञनि हा, नेब में वञनि हा, हक़ हर कंहिंजो। जॾहिं तव्हां पाण चओ था त इहा कंप्लेंट ईंदी रही, उन कंप्लेंट जो तदारक मोहम्मद मियां साहिबु छा कयो? जॾहिं इहा बि तय ॻाल्हि आहे त मोहम्मद मियां साहिबु ॻोठाणनि इलाइक़नि मां हाराए अची जेकाबाद शहर मां वधीक वोट खणी खटियो, ईअं आहे न? सही आहे। त पोइ मोहम्मद मियां साहिब ताणी इहे शिकायतूं बि ईंदियूं रहियूं, कंप्लेंट्स बि ईंदियूं रहियूं, उन छा चेक एंड बैलेंस रखो? भला उहे माण्हू वञनि एंटी करप्शन में, उहो पब्लिक वञे, इहो सभु कुझु पब्लिक जी ज़िमेदारी आहे। असां हुनजो दिफ़ा नथा कयूं। तव्हां 2 क्वेश्चन कया त मोहम्मद मियां साहिबु फ्लोर ते न ॻाल्हायो, असां एक्सेप्ट कयोसीं, मोहम्मद मियां साहिबु फ्लोर ते न ॻाल्हायो। तव्हां चओ त हे शिकायतूं आयूं आहिनि, असां चओ त बिल्कुलु आहिनि, असां दिफ़ा नथा कयूं। अगरि उन मालिक खे जॾहिं कंप्लेंट वञे पई त MNA साहिबु त मोहम्मद मियां साहिबु आहे न, उनखे स्टैंड वठणु घुरिजे। न वरितई न, ज़ाहिर आहे त न वरिती। तव्हां क्वेश्चन कयो था न, वठे आहे त क्वेश्चन ई तव्हां न कयो आहे, हिन में त वाज़े ॻाल्हि आहे न तव्हांजी। हिकिड़ी शिकायत जो तदारक न थियो, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी साही जो। स्टे विद अस।
वेलकम बैक। ज़ैब खान, तव्हां MP बि रहियो, तव्हांजो वालिद साहब बि केतिरा ई भेरा MPA बि रहियो आहे, वज़ीर बि रहिया, ऐं तव्हांजो वॾो भाउ नाइब नाज़िम बि रहिया ज़िले काउंसिल में, चंगेज़ खान साहब। हाणे बलदियाती सेटअप हले पियो, तव्हां छा विजन आहे, छा कंदो, छा आहे टारगेट्स, छा आहिनि जेके न थिया आहिनि उहे हाणे अचीव कंदो? सो उनमें असां पाण ॾिसो नथा वठूं, ऐं जेके बि असांखे उमेदु आहे इनशाला जेके बि खटे ईंदा पार्टी जा, इहो असांखे इनशाला यकीन आहे अलाह ते त खटंदी पीपल्स पार्टी जैकाबाद ज़िलो। ऐं उहो छा जे करे? इनशाला ताला डिलीवरेंस भली अथव, उनजे करे यकीन अथव छा? अवाम पीपल्स पार्टी खे वोट ॾींदो इनशाला ताला। असांजी हिकिड़ी मुंहिंजी पंहिंजी सोच आहे। छाजे करे ॾींदो, थोरो लॉजिक ॿुधायो न। माण्हू छाजे करे ॾींदा? तव्हांजी डिलीवरेंस भली आहे या माण्हुनि वटि ॿियो ऑप्शन कोन्हे? अर्ज़ु ॿुधो, तव्हां 2 महीननि में ॾिसी वठंदो, इलेक्शन 1.5 महीने 2 महीने में आहे, रिज़ल्ट अची वेंदो। ठीकु आहे, अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी सां बीठी आहे, ऐं मूंखे उमेदु आहे इनशाला जेके खटे अचनि उहे अवाम जो कमु करनि, जेके फंड्स उन्हनि खे मिलनि था। हालांकि फंड एतिरा पूरा न आहिनि, जो मिसाल जी ॻाल्हि, हिकु 5 लख रुपए में हिकु यूनियन काउंसिल 16,000 या 10,000, उनजी क्राइटेरिया जेकी आहे उहा मां 16,000 खां 24,000 ताईं यूनियन काउंसिल जी। ठीकु आहे, ऐं मां सम्झो 16,000 खोड़ 15,000 को पंहिंजो ताईं, त उन में उहे 5 लख फंड काफ़ी न आहिनि। जो मिसाल जी ॻाल्हि, उहे छॾो ज़ैब खान साहब, उते सिर्फ़ु यूनियन काउंसिल जा 5 लख न आहिनि, उते MPA जा फंड्स बि उते आहिनि, MLA जा फंड बि उते आहिनि, स्पेशल ग्राउंड्स बि उते आहिनि। उन खां अलावा जी अर्ज़ु ॿुधो मुंहिंजो, उन में तव्हां यूनियन काउंसिल जी लेवल ते ॻाल्हायो था, तव्हां चओ था त यूनियन काउंसिल मां तव्हां छा टारगेट तव्हांजो छा आहे, जेको बलदियाती नुमाइंदनि जो तव्हां सवाल मूंखे पुछियो। ठीकु आहे न साईं, मां MNMP जो जवाबु नथो ॾियां। उहे जेके बलदियाती नुमाइंदा आहिनि, जेके उन्हनि खे फंड्स मिलनि था, उहे कोशिशि करनि अलाह ताला खे हाज़िर नाज़िर सम्झी कोशिशि करनि अवाम जी ख़िदमत करनि। अगरि सियासत में आया आहिनि, डिस्ट्रिक्ट चेयरमैन जेको थिए, जेको म्युनिसिपलिटी जो चेयरमैन थिए, जेको बि थिए, असांजे ख़ानदान उनमें हिसो नथो वठे, या डिस्ट्रिक्ट चेयरमैन जे लाइ या म्युनिसिपल कमेटी जे लाइ या कंहिंजे लाइ। तव्हां पीपल्स पार्टी आहियो, तव्हां ख़ानदान जी इंडिविजुअल ॻाल्हि छो था कयो? जी अर्ज़ु ॿुधो, मां पीपल्स पार्टी जो हिकिड़ो अदना वर्कर आहियां, पीपल्स पार्टी वर्कर आहियां, सही चओ था तव्हां। असांजी पार्टी जो जेको इनशाला ताला खटे अचे, या ॿी पार्टी जो जिते यूनियन काउंसिल खणंदा, छो जो खटे सघनि था कुझु यूनियन काउंसिल, उहो बि अवाम जी ख़िदमत करे, अवाम जी ख़िदमत कंदा त नेक्स्ट टाइम ते उन्हनि खे पीपल्स पार्टी खे फ़ाइदो थींदो 2023 में, ऐं पंहिंजी बि उनजी अलाह बि इज़त कंदो, अवाम बि इज़त कंदो। अगरि न कंदा त तव्हां ख़बर पइजी वेंदी, 1 साल खां पोइ इलेक्शन आहे, पंहिंजो प्रोविंशियल जो नेशनल असेंबली जी इलेक्शन आहे, उनमें ई वाज़े थी वेंदो छा मसइला थियनि था। 14 साल इक़्तिदार में जेको डिलीवर कयो अथव उन खां मुतमिन हो न तव्हां? अर्ज़ु ॿुधो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव मां तव्हांखे, 14 साल जो तव्हां चओ था डिलीवरेंस न कई आहे पीपल्स पार्टी, न इहे पुछां थो मां। पीपल्स पार्टी 3 दफ़ा छो हुकूमत ठाही आहे? मां पुछां थो, तव्हां पंहिंजी डिलीवरेंस खां मुतमिन हो न? साईं अर्ज़ु ॿुधो, पीपल्स पार्टी 14 साल थी विया आहिनि, 14 साल ताईं इंटैक्ट आहे, ऐं इक़्तिदार में अचे थी, उनखे सिंध जो अवाम खणी अचे थो। उहो इन जे करे खणी अचे थो त ईसे जे साम्हूं मूसो ताक़तवर थी न आयो आहे। जेकॾहिं ईसे जे साम्हूं मूसो ताक़तवर थी अचे हा त इहे इंटैक्ट शायदि न हुजे हा, जंहिंजो मिसाल सरदार साहिबु चए थो त मां हिते आयो 3 दफ़ा खॾ में मुंहिंजी गाॾी किरी आहे। साईं ॾिसो अर्ज़ु ॿुधो, सरदार साहिब जे लाइ मूंखे तमामु इज़त आहे, ऐं पंहिंजो असांजा तमामु पुराणा तालुक आहिनि, उनजो मां सरदार साहिब जो मां जवाबु न ॾींदुमि, ऐं पंहिंजो अर्ज़ु इहो आहे जो न जवाबु छो न ॾींदो? भला हुन ग़लति ॻाल्हि कई आहे त तव्हां चओ न ग़लति थो ॻाल्हि न, मां सरदार साहिब न अर्ज़ु मां रखियो आहियां, मां पंहिंजो ओपिनियन तव्हांखे ॿुधायां। हा, असां फ़ैसिलो केरु कंदो, असीं कमु कई या कमु न कई? मां हिते वेही फ़ैसिलो नथो करे सघां, तव्हां बि नथा करे सघो। ॾिसो, तव्हां मूंखे सुवालु करे सघो था, मां जवाबु ॾींदुमि। फ़ैसिलो कंदी अवाम, अवाम वोट ॾींदी। मिसाल अगरि मां कैंडिडेट थियां थो या ॿियो कोई कैंडिडेट थिए थो, जंहिंखे अवाम खटाईंदो उहो ई हिते जी ख़िदमत कंदो। हाणे लोकल बॉडीज़ जी असांजो प्रोग्राम आहे, लोकल बॉडीज़ 1.5 महीने में इलेक्शन आहे जी। अगरि पीपल्स पार्टी खटे वञे थी, तव्हां इहो त पोइ चवंदो त पीपल्स पार्टी वाक़ई अवाम वोट ॾिनो अथसि। 15 साल पोयां अगरि प्रोविंशियल नेशनल असेंबली जी ॻाल्हि कयो त अवाम वोट ॾिए थो। अगरि अवाम वोट कंहिंखे न ॾींदो त अवाम जी मर्ज़ी आहे, अवाम खे ज़बरदस्ती कोई। ॾिसो सोशल मीडिया आहे, अॼुकल्ह हर कंहिंखे पंहिंजो चैनल हथ में, हे मोबाइल फ़ोन पंहिंजो चैनल आहे, डायरेक्ट 1 मिंट में वीडियो भरे अपलोड कंदा, पूरी दुनिया में हले। जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि तव्हां चओ था त 14 सालनि ताईं पब्लिक पीपल्स पार्टी खे वोट कंदी रही आहे, ठीकु आहे, भला जेके जेकाबाद शहरी तक तां MNA
पीपल्स पार्टी जो हाराए वियो, MP पीपल्स पार्टी जो हाराए वियो, पब्लिक वोट उहो छाजे करे न कयो? हा, इहो हिकिड़ो ॿियो वॾो टॉपिक आहे। अगरि हिते इंटरव्यू कंदो त मां तव्हांखे जवाबु ॾींदुमि। पाकिस्तान में इलेक्शन कंदी त हाणे बि पब्लिक वोट न अर्ज़ु ॿुधो साईं, पाकिस्तान में इलेक्शन थींदियूं आहिनि, पर तव्हां ख़बर आहे इहा 2018 वारी इलेक्शन जेकबाबाद में छा हुई? छा हुयो? उहो तव्हां ख़बर आहे छा हुयो? मूंखे ख़बर न आहे। उहो जेकी पंहिंजो ईंदा मूंखे इहा ख़बर हुई त इलेक्शन ई वोट विधा हा बिल्कुलु, जेके फ़रिश्ता ईंदा आहिनि मथे वोट फ़रिश्तनि जा वोट हुया। अगरि ईअं न पोइ हुजे रीकाउंटिंग में त कुझु न थियो। अर्ज़ु ॿुधो, थियो आहे बिल्कुलु। तव्हां ॾिसो छा थिए थो। रिपोर्ट मिली आहे, डॉन में रिपोर्ट आहे, मुंहिंजी फ़ोन में रिपोर्ट आहे, उनमें इहा पंहिंजो रिगिंग थी आहे। रैगिंग थी आहे? जी हा, 49 पोलिंग स्टेशन्स ते रिगिंग थी आहे। अगरि ईअं न हुजे हा त असांजो पंहिंजो जेको हितां जो तहरीक इंसाफ़ जो चूंडियल MP आहे, ठीकु आहे, असलम ओड़ो साहब, उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी में न अचे हा। उन सम्झो त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद पार्टी आहे जंहिंमें मां अची करे माण्हुनि खे डिलीवरेंस बि ॾेई सघां थो ऐं मां इलेक्शन खटे बि सघां थो। ठीकु आहे, न त हो न अचे हा पाकिस्तान पीपल्स। असलम अबड़ो साहब जॾहिं तव्हांजो चेयरमैन हो ओॾी महिल जा कहिड़ा तारीख़ी कम अथसि जॾहिं चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी? ॾिसो उहो तव्हां उनखे पाण इंटरव्यू करो, पुछा कयो त उन कमु कया आहिनि न कया आहिनि। बाक़ी उहो हाणे असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी में आयो आहे ऐं न हाणे पीपल्स पार्टी में आयो आहे। जी हा, तव्हां बि हिन तक MP रहिया हो। असलम अबड़ो साहब बि हिन तक MP चूंडियो आहे। ठीकु आहे, असलम अबड़ो साहब एज़ अ MPA पब्लिक जे वोट जो हक़ सही अदा कयो आहे? सही, तव्हां असलम साहब को पाण इंटरव्यू करो। बाक़ी असलम साहब खे हाणे आयो आहे पीपल्स पार्टी में ऐं आवाम जी ख़िदमत कंदो, मूंखे यकीन आहे। मूंखे इंशाअल्लाह ताला आया 1.5 साल इलेक्शन में आहे त मूंखे हाणे इहे जेके पोणा 4 साल थी विया आहिनि इहा कई अथई ख़िदमत? उसे ऑपोजिशन में चए थो मां ऑपोजिशन में आहियां। ॾिसो मां मुंहिंजा सवाल जो जवाब मां उहो त तव्हां चओ था न पीपल्स पार्टी में न हाणे आयो 1 साल, माना 3-4 5 महीना करोड़ मिलिया, उहे किथे ख़र्च थिया? उहा मां ख़बर आहे, तव्हां पुछा कयो। तव्हांखे बि मिलिया, तव्हां किथे कया? मां जेकबाबाद में बि कया आहिनि। कहिड़ी जाइ ते? घणी स्कीमां ॾिनी? हा, जेकबाबाद में 12 करोड़ जा टफ टाइल्स ॾिना आहिनि। ठीकु आहे, ऐं ॿिया गड़ी खेरे में ॾिना आहिनि। मां जेको गड़ी टफ टाइल ते दावा मोहम्मद मियां साहब जी बि आहे, तव्हांजी बि आहे, कराए केरु थो? ॾिसो अर्ज़ु ॿुधो, तव्हां हिकु ॾींहुं प्रोग्राम कयो जंहिंखां तव्हां अगरि हितां जो MP आहे उन 3 करोड़ रुपया टफ टाइल जा ॾिना आहिनि जेकबाबाद में असलम अबड़े साहब। मूंखे इहा ख़बर आहे। 3 करोड़? बिल्कुलु 3 करोड़। मां न, मां 12 करोड़। तव्हां 12 करोड़? जी हा, हुन 3 करोड़ ॾिना आहिनि ऐं हुनजा कम या चाल न थिया आहिनि। मूंखे यकीन आहे इंशाअल्लाह ताला 2023 ताईं हो इंशाअल्लाह काफ़ी कम बाटा रेट हणी ॾींदो त कीअं थींदा? उहो हाणे मां चई सघां थो। सरदार साहब तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो, तव्हांजे MLA साहब वटि टफ टाइल को सवाइ ॿी का ॻाल्हि कोन्हे। हिते गैस बिजली जो मसइलो बि हल तव्हां न कराए सघियो। हिते शहर जा माण्हू हिन महिल ताणी रड़ियूं कंदा रहिया, न का गैस बहितर थी हली, न बिजली जो को उहो आहे। तव्हां चओ था त तव्हां वर्कर लॾे खे टिकट ॾींदो। तव्हां पाण हाणे ॿुधायो त ज़िले जो सदर तव्हांखे कयो, तव्हां कबीलाई सरदार हो, पहिरियां ई त नाइंसाफ़ी इहा ई आहे की वर्कर खे त सदर न कयो। मां हाणे बि चवां थो, अगरि PTI खे जेके बि असांजा दोस्त आहिनि, पावर बिरादरी बि हुई, यको सदारत ते सुबरा साहब बि आहे, अगरि कोई बि कारकुन हाणे बि अचे थो असां हुनखे मां हाणे बि ॾियण लाइ तयारु आहियां। तारिक उन रड़ंदो थो रहे, मां ॾींदोमांसि। अगरि तारिक चवे थो मूंखे ज़िले सदारत खपे, मां उन ॾींहुं ॾींदुमि। कहिड़ो बि हिकिड़ो उहो छो चवे? ॾिसो पार्टी जी माना मथां खां नाइंसाफ़ी थी थिए न। तव्हांखे सदर कयो अथऊं, ज़ाहिर आहे जेका हेठी बॉडी हूंदी उन में बि यकीनन वॾेरा हूंदा। ऐं जॾहिं वर्कर लॾे जो ख़्यालु तव्हांजी पार्टी करे ई नथी। हिते ॿी हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधाए, जेकबाबाद ज़िले में वोट को पार्टी जो वोट बैंक आहे या शख़्सियत जो वोट आहे? पूरे सिंध में साईं जेको बि आहे सैयद, सरदार, वॾेरो, मीर, पीर, इन्ही जो वोट आहे, कंहिं पार्टी जो वोट कोन्हे। रियल में इहो अथव। हाउस ईअं ई ॻाल्हि आहे। मां अर्ज़ु करे वञा, मुंहिंजी ॻाल्हि खे कंप्लीट ॿुधो। इन्हनि जो ई वोट आहे। तव्हां अॼु बि ॾिसो, कश्मीर खां वठी कराची ताईं कहिड़ो सरदार, मीर, पीर, वॾेरो, जागीरदार पीपल्स पार्टी में न आहे। सभु अवेलेबल आहिनि। माना पावर पॉलिटिक्स आहे। हिननि जे लाइ हर चीज़ आसान आहे। पॉपुलर पॉलिटिक्स जे आदी न रही आहे PP हाणे। आसान आहे हिननि जे लाइ। असांजे लाइ PTI जे लाइ मसइलो इहो आहे त सिर्फ़ु हिननि खे असां इंगेज कयूं बि वॾी ॻाल्हि आहे। अच्छा, इंगेज कयूं, एडमिट कयो था तव्हां कमज़ोर हो। सर ॻाल्हि ॿुधो न, सभु ओॾाहिनि अवेलेबल। अच्छा, इहो जेको सॼो हिकु जाइ ते वञी गॾु थियो आहे मलबो, इहो मलबो फाटंदो।
अच्छा इहो फाटण खां पोइ या मौलाना साहिबान ॾे मलबो वेंदो हा। या PTI ॾे ईंदो। मलबो- इहो बल्दियात में इहे रिज़ल्ट तव्हांखे मिलंदा जेका मलबो त गंद खे चवंदा आहिनि, माना इहो गंद ओॾे वेंदो। न हिकिड़ो सोन जो आहे, हर को केच करण जी कोशिशि कंदो। अच्छा हा, ओद पहाड़ जो जबल आहे ईअं सम्झो। अच्छा उहो त पाण खे जबल आहे। तव्हां अर्ज़ु कंदुमि जी सरदार साहिब जे लाइ वॾी असांखे इज़त आहे, इज़त जे लाइ कनि, पर सरदार साहिब जो जेको इहो न सियासी इख़्तिलाफ़ जी ॻाल्हि आहे न, भला ज़ाती तौर ते त बिल्कुलु न कही सघूं। इहो सरदार साहिब जेको ओपिनियन आहे इन सां मां थोरो इख़्तिलाफ़ कयां थो। सरदार साहिब फरमायो त वॾेरनि जा आहिनि वोट ऐं पीरनि जा आहिनि, सैयदनि जा आहिनि, बिल्कुलु हूंदा, पर उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी को टिकट छो वठनि था? पीपल्स पार्टी छॾे बीहनि, खटे ॾेखारनि, ठीकु आहे। पीपल्स पार्टी कहिड़ी ज़रूरत आहे, छॾे वञनि पीपल्स पार्टी। पीपल्स पार्टी को बिना अची खटनि, ईअं न आहे। मां तव्हांखे यकीन सां चवां थो पीपल्स पार्टी जो ई वोट आहे जिते खटंदा आहिनि, ऐं पूरी सिंध में आहे जिथे बीहंदा, असां बीहंदा आहियूं या कोई बि बीहंदो आहे, कहिड़ो बीहंदो आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वोट पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो ज़ैब ख़ान, तव्हां चओ था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वोट आहे, पार्टी जो वोट बैंक आहे, शख़्सियत जो हिते वोट कोन्हे, ठीकु। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेकॾहिं वोट आहे पार्टी जो, मां कंहिं बि पार्टी जी ॻाल्हि कयां थो, जनरल छड़ो पीपल्स पार्टी न, ओवरऑल जेके बि सियासी पार्टियूं, ॿाहिरियाड़ी जो वोट ज़मींदारी वोट आहे। उतां जे इलाइक़े जो ज़मींदार पंहिंजे हारी खे, क़ामी कमदार खे जंहिंजे लाइ चवंदो उनखे ई वोट उहो कंदो, ईअं आहे या न? अर्ज़ु ॿुधो मुंहिंजो, मुंहिंजी ईअं आहे या न? ॾिसो सिंध आहे, हिते ज़मींदारियूं बि आहिनि, कोई ॾिसो असांजो जेको पंहिंजो उत्तर हारी ज़मींदार जो पंहिंजे ज़मींदार जी मुखालफ़त में वोट कंदो? अर्ज़ु ॿुधो न कंदो न। अर्ज़ु ॿुधो, माना पार्टी जो आजो वोट शहरनि में आहे, पीपल्स पार्टी माज़ी में धारायूं शहरनि में आहे हिते। सर ईअं न आहे, मुंहिंजी अर्ज़ु ॿुधी हुयो, पाकिस्तान पीपल्स पार्टी में पोइ वॾेरा छो अचनि था, न अचनि छॾे वञनि न। ईअं भला पाकिस्तान पीपल्स पार्टी वर्कर न खटियो आहे छा? हाणे मुस्तफ़ा बोज़दार हुयो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, उहो इलेक्शन खटियो हुयो। मुस्तफ़ा बोज़दार अॻे वर्कर हो, हाणे वॾेरो आहे। अर्ज़ु ॿुधो सर, अमीन लाखो साहिबु हुयो, उहो खटे वियो। पाकिस्तान ॾिसो ईअं न आहे, तव्हां चओ था ॿी कहिड़ी पार्टी आहे जंहिंजो वोट आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ई वोट आहे, ऐं हूंदो असरु, वॾेरनि जो बि असरु आहे, पीरनि जो बि हूंदो, मीरनि जो बि हिन महिल पीपल्स पार्टी में पावर पॉलिटिक्स आहे या पॉपुलर पॉलिटिक्स आहे? साईं ॾिसो, असांखे पावर आहे, पीपल्स पार्टी पावर में अवाम खणी आई आहे। पीपल्स पार्टी पॉलिटिक्स कहिड़ी करे थी पार्टी? पावर पॉलिटिक्स करे थी, पॉपुलर पॉलिटिक्स करे थी? ॾिसो, पीपल्स पार्टी हमेशह पॉपुलर पॉलिटिक्स कई आहे। पावर पॉलिटिक्स पीपल्स पार्टी खे अवाम आंदी आहे, पीपल्स पार्टी खे पावर में। वॾी महिरबानी ज़ैब ख़ान, तव्हां असांखे टाइम ॾिनो, वॾी महिरबानी। सरदार मिंट वठंदव असांखां बि रायो थोरो, तव्हां छा चवणु चाहींदव, मुख़्तसिर ॿुधायो। असुल इहो मुख़्तसिर चवणु चाहींदुसि, सौट असांजी ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ रखियो। एतिरे बि हूंदे सूंदे लाड़काणे में सीट लूज़ करे चुका आहिनि, ॾाढे उनड़ 90,000 वोट खणी चुको आहे। जॾहिं पीपल्स पार्टी जे गढ़ में अवामी हैसियत इहा आहे त पूरे सिंध में छा हूंदो? 70,000 वोट खणी, 90 मौज़म अब्बासी 70,000 पीपल्स पार्टी जे गढ़ में तव्हां मश्करी सम्झो था, हिकिड़ी सीट लूज़ कयो था। असर त इहो आहे न किले में, वधीक अवाम जी रायो ॾिसूं त छा थो थिए। वॾी महिरबानी सरदार अब्दुरज़ाक ख़ान खोसो साहिबु, ज़ैब ख़ान पंवर साहिबु, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां असांजे महिमाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी नुमाइंदगी कंदड़ ज़ैब ख़ान पंवर साहिब जो चवणु हो त पोइ वोट जेको आहे उहो पब्लिक जी मुहबत आहे पीपल्स पार्टी सां, ऐं हाणे बल्दियाती इलेक्शन थिए पई ऐं हिते अनबीटेबल रही आहे हर हवाले सां पीपल्स पार्टी, उन्हनि जो राय आहे। ऐं बल्दियाती इदारनि में बि हुन जो चवणु आहे त असां समूरियूं सीटां उहे 65-70 सीटूं जेके ज़िले कौंसिल जे मेंबर्स जूं थियनि थियूं, या जेके असांजो म्यूनिसिपल कमेटी जा 31 वार्ड आहिनि उनजो बि तक़रीबन मेंबर समूरा इहे थापियल सापियल गॾाए सॾाए को 60-65 मेंबर उनजा बि थींदा आहिनि। म्यूनिसिपल कमेटी आहे सॼी जो सॼियूं 44 यूनियन काउंसिल इहे सॼा चवनि था त स्वीप करे ईंदासीं। ऐं ॿिए तरफ़ सखी अब्दुरज़ाक खोसो साहिबु तहरीक इंसाफ़ सां वाॻियल आहिनि। उनजो चवणु आहे त वोट कंहिं बि पार्टी जो कोन्हे, हिते शख़्सियत जो वोट आहे ऐं हिते पीर सैयद ऐं मीर जो वोट आहे, बिरादरी जो वोट आहे। ऐं कोशिशि कंदासीं त हिन दफ़े असां टिकेटूं वर्कर्स खे ॾियूं। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।